आगाह कयो मूंखे त पाकिस्तान बार काउंसिल जे सॾ ते अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट कयो वियो आहे। हैदराबाद जे वकीलनि बाइकॉट सबबि अदालती कार्रवाइयूं मुअतल रहियूं आहिनि जॾहिं त केस न हली सघिया आहिनि। आगाह कयूं पिया हैदराबाद मां पाकिस्तान बार काउंसिल जे सॾ ते अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट कयो वियो आहे। वकीलनि जे बाइकॉट सबबि अदालती कार्रवाइयूं मुअतल थी वियूं आहिनि। केस न हली सघिया आहिनि। हाज़िरी ते आयल क़ैदी ऐं जवाबदार बि परेशान आहिनि। इन जा तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद मां नसीर चना खां। नसीर, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बेशक पाकिस्तान बार काउंसिल के सदस्य से हैदराबाद में अदालती कार्रवाई जो बाइकाट है। सीनियर जजन के नज़रअंदाज करण खिलाफ हाई कोर्ट बार और डिस्ट्रिक्ट बार पारां अदालती कार्रवाई जो बाइकाट किया है। जंहिं सबब अदालती कार्रवाई मुअतल आहिनि ऐं केस न हली सघिया आहिनि, जंहिं करे हाज़िरी ते आयल क़ैदी ऐं जवाबदार जेके आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। हुन हवाले सां एडवोकेट साइमा आगाह, ताज मोहम्मद कीरो, सचल अहवाल, के.पी. लिगारी, रज़िया अली जमान पाटोरी, एडवोकेट अमजद मंगी ऐं ॿियनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो इहो चवणु आहे त सिंध हाई कोर्ट में सीनियर जजनि जी सीनियरिटी खे नज़रअंदाज करे 5 नंबर जज खे सुप्रीम कोर्ट में मुक़ररु कयो वियो आहे। मेरिट जे ख़िलाफ़ अर्ज़ी कंदे हिन भेरे सिंध मां हिकु जज जी मुक़ररी जे सिलसिले में सिंध हाई कोर्ट जे 5 नंबर वारे जज जो नालो ॾिनो वियो आहे। जज चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट अहमद अली शेख खे नज़रअंदाज कयो आहे। हिननि चयो त चीफ जस्टिस अहमद अली शेख ऐं 3 जजनि खे नज़रअंदाज करे चीफ जस्टिस मोहम्मद अली शेख खे सुप्रीम कोर्ट में मुक़ररण जी सिफारिश कई वई आहे, जेका मेरिट जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। जी ठीकु आहे नसीर, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।